जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। तारीख़ मुहर्रम पहिरीं जी थी सोहणे सजण जी शहादतया। तारीख़ मुहर्रम पहिरीं जे थी सोहणे सजण जी शहादतया। दे उमर खुदा कई अरबी सदा वही अघ जी दुआ पो आयो उमर। दे उमर खुदा कई अरबी सदा वही अघ जी दुआ पो आयो उमर। जीअं आयो त ईंदे काबे में ही खोले नारो लगायो उमर। कल मुँह पढ़ियो को कुछी त ॾिसे, कल मुँह पढ़ियो को कुछी त ॾिसे। ॾिसां कंहिं में पुछण जी ताक़तया। कल मुँह पढ़ियो को कुछी त ॾिसे। ॾिसां कंहिं में पुछण जी ताक़तया। जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। फारूक मिठे जी हिक न्याणी आमीर मोहम्मद जी राणी। फारूक मिठे जी हिक न्याणी आमीर मोहम्मद जी राणी। अम्मा हफ्सा जो बाबो उमर सारा सराहत आमाणी। सहरो आ उमर ऐं न्याणो नबी, सहरो आ उमर ऐं न्याणो नबी। केॾी पाण में तिन जी महबतया। सहरो आ उमर ऐं न्याणो नबी। केॾी पाण में तिन जी महबतया। जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। तारीख़ मुहर्रम पहिरीं जे थी सोहणे सजण जी शहादतया। हिकु सुहिणो कदावर शेर हुयो जंहिंजे चेहरे में हो रोब रखियल। हिकु सुहिणो कदावर शेर हुयो जंहिंजे चेहरे में हो रोब रखियल। ऐं रंग सफ़ेद ऐं लाल हुयुसि ऐं सीनो कुशादो सुहिणो ठहियल। उन शेर खां थो शैतान डिजे, उन शेर खां थो शैतान डिजे। जंहिं बाह हलाई खिलाफतया। जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। तारीख़ मुहर्रम पहिरीं जे थी सोहणे सजण जी शहादतया। पंहिंजूं बाहूं जेको विहाणो करे बेखौफ थी वण हेठां पियो सुम्हे। पंहिंजूं बाहूं जेको विहाणो करे बेखौफ थी वण हेठां पियो सुम्हे। जंहिंजे ख़त खे पियो दरियाउ मञे रैयत ले पियो रातिनि जो घुमे। जंहिं दौर में हो इंसाफ अमुल मशहूर उमर जी अदालतया। जंहिं दौर में हो इंसाफ अमुल मशहूर उमर जी अदालतया। जेको रोज़े में या रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहतया। जीअं बैत मुक़द्दस मंझि पुगो हर ॾिसंदड़ पो ॾिसंदे ई चयो। जीअं
बैत मुक़दस मंझि पुगो हर ॾिसंदड़ पोइ ॾिसंदे चयो तोसां कोन कंदासीं जंग असां ही बैत मुक़दस तोखे ॾिनो जंहिं जंग बिना हो काबो खटियो वाह उमर मिठे जी शुजाअत या जंहिं जंग बिना हो काबो खटियो वाह उमर मिठे जी शुजाअत या जेको रोज़े में रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहत या पए तारीख़ मुहर्रम पहिरें जी थी सुहिणे सजण जी शहादत या ईरान फतह जंहिं शेर कयो शहज़ादा नमाज़ में ज़ख़्मी थियो ईरान फतह जंहिं शेर कयो शहज़ादा नमाज़ में ज़ख़्मी थियो ज़ुल्हज जी हुई 26 तॾहिं फारूक ते बुछड़े वार कयो ऐं शहीद मुहर्रम पहिरीं थियो ही लिखियल सारी वज़ाहत या ऐं शहीद मुहर्रम पहिरीं थियो ही लिखियल सारी वज़ाहत या जेको रोज़े में रसूल सां गॾु उन मीर उमर सां चाहत या तारीख़ मुहर्रम पहिरीं जे थी सुहिणे सजण जी शहादत या